अॼु जे वचन लाइ धन्यवाद। मूंखे विश्वास आहे कि उहो असांखे चैलेंज कंदो आहे। असां हुननि जी ग़लतियुनि खे ॿुधाईंदा आहियूं, पर असां नथा चाहियूं कि उहो असांखे आरोपी महसूस कराए। हिन लाइ धन्यवाद पी। हर कोई हिन वीचार खे स्वीकार कंदो आहे ऐं पंहिंजे जीवन में लागू कंदो आहे। यीशु जे नाले में आमीन। अॼु मां तव्हांखे इहा ॻाल्हि चवणु चाहियां थी। असां जानकारी सकूं था पंहिंजी श्रृंखला लाइ लालच ऐं उन जे विरोध करण जे तरीक़े ते। मुंहिंजे वीचार में उन्हनि शयुनि खे हिकु जंहिंजी असांखे ज़रूरत हूंदी आहे, लालच हूंदी आहे, उहे असांखे चाहींदा आहियूं समझौतो करण लाइ। समझौतो करण जो छा मतिलबु थींदो आहे? मुंहिंजे अनुसार हिन खां थोरो नंढो हूंदो आहे, थोरो नंढो, जेको तव्हांखे ख़बर हूंदी आहे कि सही आहे। मां बसि थोरो ग़लति कंदसि, वधीक ग़लति न कंदसि। उहो बि अॼुकल्ह हर कोई इहो ई कंदो आहे। पर पोइ बि ॻाल्हि यादि रखिजो, ॿिए वांगुरु कान आहियो ऐं असांखे समझौतो कान करणो आहे पंहिंजे जीवन में। असांजी कल्पना खां वधीक असांजो नुक़सानु थी वेंदो आहे, छाकाणि त इहा ॻाल्हि नंढे समझौते ते अची करे ख़तमु थी वेंदी आहे। थोरे टाइम खां पोइ समझौतो करणो पवंदो आहे, पोइ असांखे हुन जी आदत लॻी वेंदी आहे। पोइ जॾहिं टाइम असांखे सही लॻंदो आहे, असां हिकु घटिया जीवन जीअंदा आहियूं। परमेश्वर खे पंहिंजे आसे पासे बि न ॾिसंदा आहियूं। दुनिया खे इहो ॾिसण लाइ कि असां सही आहियूं दुख जी ॻाल्हि ते। इलाही मामलनि में असां ॿियनि मसीहनि खे बि न ॾिसी सघंदा आहियूं कि असां सही आहियूं। मां सच में कंहिंखे टोकिया नथी, पर असां में जाम कमियूं हूंदियूं आहिनि। गिरजे में बि असांखे होशियारु रहणो पवंदो आहे ऐं सुठो थियण जी कोशिशि करणी पवंदी आहे। असां यीशु मसीह जे संदेश खे एतिरो कमज़ोर न कयूं कि उहो असांजे अंदरि न अची सघे। कंहिंखे बि कमज़ोर न करे सघूं ऐं कंहिंखे बि कुझु ग़लति न चऊं। असां 4-5 साल पहिरीं पंहिंजी सेवकाई में जाम तब्दीली ॾिठियूं। तॾहिं जवाननि लाइ असां प्रसिंग हुयासीं, छाकाणि त जॾहिं असां ॾाढो उते लॻभॻि सभु मुंहिंजी उमिरि जा हुया। मूंखे इहो सुठो न लॻो। इहा हिन ॻाल्हि जी निशानी आहे कि तव्हां उबराऊ थी विया आहियो ऐं वधो था, छाकाणि त शुभ संदेश सभिनीनि जे लाइ आहे, चाहे हुन जी उमिरि कोई बि हुजे। हिन करे अॼुकल्ह सभी सभाउनि में मां ॾिसंदी आहियां 30, 40 ऐं 50 साल जी उमिरि जा बि माण्हू आहिनि। कई दफ़े त 80, 90 सालनि जा बि माण्हू ईंदा आहिनि। ऐं तब्दीली करण जो मतिलबु इहो कान आहे कि असां पंहिंजे सिद्धांत ऐं पंहिंजे संदेश बदिलियूं था। असां केवल पंहिंजी प्रस्तुति बदिली आहे। असां थोरो अलॻि तरह जो मंच ठाहियो आहे। असां पंहिंजो बैंड बदिलियो आहे। असां जाम जवाननि में बैंड विधा आहिनि जेके असांजा आकर्षक आहिनि असांजे जीवन पीढ़ीअ खे। ऐं असां उन्हनि खे हिकु हफ़्ते हिते न ॾिठो, पर हिते हमेशह हिकु कोरे जी मशीन हूंदी आहे, जंहिंसां ईअं लॻंदो आहे कि हिते हर जॻह ते कोरो आहे। मूंखे सम्झ में न ईंदो आहे, पर सच चवां हर माण्हू मूंखे ॾिसणु वणंदो आहे, पर उहे चवंदा आहिनि कि हिन सां वातावरण ठहंदो आहे। हिन करे असां हुन खे करणु ॾींदा आहियूं। ऐं जेसिताईं मुंहिंजी ॻाल्हि आहे, मां हाणे ख़ुशि थी आहियां ॻाई करे 5 वॼण जॾहिं मां मंच ते आहियां। पर असांखे अगरि सच में माण्हूअ खे प्यारु करणो आहे त असां उहो न करे सघंदा आहियूं जेको असां करणु चाहींदा आहियूं। असांखे उहो करणो पवंदो आहे जेको सभिनीनि लाइ ठीकु हुजे। उहो असां बदिलींदा आहियूं ऐं मुंहिंजे वीचार में जेकरे असां बदिलूं था त असां सभिनीनि खे पुठियां रखी था छॾूं। पर असां कॾहिं बि सही ऐं सच ऐं यीशु मसीह जे संदेश खे अॼु मां घटिया जीवन ऐं मूल्य जे बारे में चवंदमि जेको मूंखे तव्हां सां ॻाल्हाइणो आहे। तव्हां ऊचे जीवन जो चुनाव कंदव त तव्हां उन जो फल प्राप्त कंदव। तव्हांखे मिलंदो धर्म, शांती ऐं आनंद। तव्हांखे मिलंदी गहरी तृप्ति तव्हांजे अंदर ताईं। असां घटिया जीवन था वठूं त बाइबल में साफ़ लिखियलु आहे कि उहो जीवन सुठो जीवन विञाए छॾियो आहे जेको परमेश्वर असां लाइ सोचियो आहे। आनंद जे बदिले मज़ो न वठो। मुंहिंजे चवण जो मतिलबु आनंद जे बदिले मज़ो न वठो, आनंद न वठो। तव्हां हमेशह तसल्ली रखो कि तव्हां वटि शइ आहे। हुन जी नक़ल न कयो जेको परमेश्वर चाहे थो कि तव्हां वटि हुजे। मैत्री 22:37-38 में हुन खे चयो, तू परमेश्वर पंहिंजे प्रभु खे पंहिंजे सभु मन, प्राण ऐं पंहिंजी बुद्धीअ सां प्रेम रख। वॾी ऐं महत्वपूर्ण आज्ञा त इहा आहे कि तू हुननि खां सभिनीनि खां पहिरीं आज्ञा वठ। हाणे हुते कुझु फरीसी हुआ जेके उहो यीशु खे पुछंदा हुआ, हुन सभु ॻाल्हियुनि जो मतिलबु छा आहे जेको तव्हां सेखारियो आहे सभिनीनि खे। हुननि जवाबु ॾिनो कि तू परमेश्वर खे प्यारु कर, प्रभु खे प्यारु कर। केवल परमेश्वर सां प्यारु करणो न आहे, परमेश्वर प्रभु खे पूरे दिलि सां प्यारु करणो आहे, पूरे मन सां प्यारु करणो आहे।
छाकाणि त इहा ई पहिरीं ज़रूरी आज्ञा आहे असांजे जीवन लाइ। असांखे कॾहिं कॾहिं पाण खां पुछणो खपे कि कहिड़ी शयूं असांजे लाइ ज़रूरी आहिनि। अहिड़ी कहिड़ी शयूं आहिनि जेकी ज़रूरी आहिनि असांजे जीवन लाइ। पंहिंजे जीवन में असां सभु चवंदासीं परमेश्वर, पर थोरो बीह करे असां पाण खां पुछंदासीं कि हिन जो छा सबूत आहे। असां पंहिंजो टाइम छा करण में गुज़ारींदा आहियूं। उहो इन ॾींहं में असां लाइ महत्वपूर्ण हूंदो आहे कि हिन करे असां परमेश्वर लाइ टाइम न गुज़ारींदा आहियूं त परमेश्वर असां लाइ ज़रूरी कान हूंदो आहे। उहो ॾींहुं केतिरो अजीब हूंदो आहे कि ज़रूरत जे टाइम ते असां टाइम न कढी सघंदा आहियूं ऐं पोइ असां चवंदा आहियूं कि सम्झी सघूं था। हाणे तव्हां ज़रूरतमंद माइट ॾिसो था ऐं मां ज़रूरतमंद माइन आहियां। सच चवां, मूंखे परमेश्वर जी घणी ज़रूरत आहे ऐं मूंखे ख़बर आहे कि उन जे बग़ैर मां कुझु न करे सघंदी आहियां। कोई माण्हू ॿ माण्हुनि जी सेवा न करे सघंदो, छाकाणि त हिक सां प्यार कंदो ऐं ॿिए सां वेर कंदो, छाकाणि त उन लाइ हिकु माण्हू सुठो आहे ऐं ॿियो न आहे। मां चुनाव करण लाइ थी चवां, फ़ैसिलो करण लाइ नथी चवां। ऐं मां इन ॻाल्हि जी क़दर थी कयां कि तव्हां हिते आया आहियो ऐं तव्हां शायदि जाम अर्पित मसीहा आहियो। मां सिर्फ़ु तव्हांखे हिकु ॻाल्हि नथी कयां, मां तव्हांखे चवां थी कि तव्हां हिकु फ़ैसिलो कयो। मां तव्हां खां पुछां थी, मूंखे विश्वास आहे कि तव्हां इहो प्रोग्राम ॾिसो था ऐं हुन जे कारण टीवी जो चैनल बदिलण खां कुझु वधीक न आहे, बल्कि परमेश्वर अॼु तव्हां सां कुझु ॻाल्हि करणु था चाहिनि। उहे चाहिनि था कि तव्हां कुझु फ़ैसिलो कयो कि तव्हां कंहिंजी सेवा कंदव ऐं जीवन में छा करण वारा आहियो। तव्हां परमेश्वर ऐं धन ॿिन्हिनि जी सेवा न करे सघंदा आहियो, जेके धोखो ॾियण वारी शयूं आहिनि। दौलत, पैसा, संपत्ति जंहिंसां विश्वास कयो। न न न न न न असांखे बीह करे इहो न चवणो आहे कि परमेश्वर नथा चाहिनि कि असांखे दौलत न हुजे, असांखे पैसा न थी सघनि, असांजी जायदाद न थी सघे, छाकाणि त असल में परमेश्वर जेको बि ठाहियो आहे हिन जो चवणु इहो आहे, आनंद वठो, आनंद वठणु सिखो। उहे चाहींदा आहिनि कि असां जीवन जो आनंद खणूं। मां न मञींदी आहियां कि परमेश्वर सिर्फ़ु इहो था चवनि कि पापनि खे सभु कुझु मिले ऐं असां माण्हुनि खे कुझु न हुजे। असांखे शयूं हुजनि, पर इहो ठीकु न आहे कि उहे ई शयूं असांजे मथां सभु राज कनि। असां चई सघंदा आहियूं, ओ असल में मुंहिंजी शइ ज़रूरी कान आहे, पर उहा ई शइ गुम थी वेंदी आहे त पोइ असांजो वर्ताव कीअं थींदो आहे। आमीन। कुझु साल पहिरीं मूंखे हीअ मुंडी ॾिनी वई हुई। उहो मुंहिंजे लाइ ख़ासि आहे। हुन टाइम ते मूंखे हुनखे कुझु ॾियण लाइ कान हो ऐं मां हिकु नंढी सभा में हुयसि जॾहिं मां प्रचार करणु शुरू कयो हुयो। मां हुन राति प्रचार करण वारे माण्हू खे कुझु ॾियणु पई चाहियां, पर देव ऐं मूंखे हुन वक़्तु कुझु बि न हो। असां वटि सिर्फ़ु ख़र्च जा पैसा बचिया हुया। मां हुनखे कुझु ॾियणु चाहियां थी ऐं हिकु ई शइ हुई जेकी मूंखे हुई, जंहिंजी काई वैल्यू न हुई। हुन जी असल में क़ीमत कान हुई, पर मुंहिंजे लाइ क़ीमती हुई, मुंहिंजी शादीअ जी मुंडी। ऐं पोइ मां उहो करे हुन लाइ हुन माण्हू वटि वयसि जेके हुन टाइम जा मशहूरु प्राचीन हूंदा हुया ऐं मां चयो त तव्हां ॾिसो, मूंखे विश्वास आहे कि परमेश्वर मूंखे सेवकाई लाइ सॾु कयो आहे। ज़रा सोचो हुन टाइम ते मां छा हुयसि, केरु हुयसि। मां सभा में वेठल हिकु साधारण माई हुयसि ऐं पोइ शर्त इहा हुई हुननि जी कि सोचियो हुयो कि हा इहो मञनि था। मां हुन जे चयो कि मूंखे महसूसु थियो आहे कि परमेश्वर चाहींदा आहिनि कि मां तव्हांखे कुझु ॾियां। हुननि चयो कि इहा ॿारनि वारी ॻाल्हि आहे, मां तव्हांखे हीअ शादीअ वारी मुंडी ॾेई थी सघां, मिशनरीज़ जेके मदद कंदा आहिनि। पोइ मूंखे मुंडी कान हुई। मूंखे महसूसु कान थियो कि परमेश्वर चवनि था कि मां उहा वठां। मूंखे महसूसु थियो कि उहो चवनि था कि मुंहिंजे लाइ इहो विश्वास करे। ऐं पोइ जाम साल गुज़री विया। हिकु ॾींहुं हिकु माई असांजी सभा में आई। हुन देव खे हिकु शनील जी डॿी ॾिनई। मां पंहिंजी कहानी कंहिंखे ॿुधाई न हुई। हुन चयो, मूंखे महसूसु थियो आहे परमेश्वर चाहिनि था कि जॉयस खे ॾे। ऐं उहा सच में सुठी मुंडी हुई। उहा मुंहिंजे लाइ हिकु मुंडी खां वधीक अहमियत रखंदी आहे। उहा हिन करे परमेश्वर मूंखे ॾिनी आहे ऐं इहो हिन ॻाल्हि जो फल आहे जेको मां बलिदान ॾिनो आहे साल पहिरीं। हाणे अक्सर तव्हां जो ॾींदा आहियो हुन जी वैल्यू न हूंदी आहे, बल्कि तव्हां लाइ केतिरो महत्वपूर्ण हूंदो आहे। पर पोइ हाणे 6 महीना पहिरीं मूंखे लॻो कि इहा मुंडी मूंसां गुम थी वई आहे। ऐं पोइ मां वई हुयसि फेशियल कराइण लाइ। मां घरु आयसि, पोइ मां ॾिठो कि मुंहिंजे हथ में कान आहे।
उहो मुंडी मूंखे न पई मिले ऐं पोइ मूंखे यादि न अचे पियो कि उहा मुंडी मां किथे रखी छॾी आहे। पोइ मूंखे हिकु एप्रन जे जेब में विधी हुई जेको मूंखे पतो न हुयो कि मां कॾहिं रखी हुई। मां हुनखे हुन छोकिरीअ टेबल ते रखी हुई, मां हुनखे रखियो कान हुयो, वग़ैरह वग़ैरह वग़ैरह। ऐं पोइ ॻोल्हण जी कोशिशि कई ऐं पोइ पंहिंजे पाण सां मां ॻाल्हि कई ऐं चयो, जॉइस, इहा हिकु नंढी शइ हुई। ठीकु आहे, इहा हिकु नंढी शइ हुई जेकी तव्हांखे पसंदि हुई ऐं तव्हां लाइ महत्वपूर्ण हुई। परमेश्वर नथा चाहिनि कि तव्हां वटि रहे। पोइ तव्हांखे इहो मञी वञणु खपे ऐं ख़ुशि रहणु खपे। मां तॾहिं इहो फ़ैसिलो कयो कि मां हुनखे भावनाउनि सां गॾु न रहणु ॾींदसि। मां हुनखे पाण सां परेशान न करणु ॾींदसि। असांखे शयुनि जे आदिन न रहणो आहे, इन असां जाम तकलीफ़ सहन करणी पवंदी आहे। ऐं पोइ तॾहिं मुंहिंजी धीअ मूंखे फ़ोन कयो। हुन चयो, उहा मुंडी मुंहिंजे पर्स में पई आहे। उहा हुन ॾींहुं मूंसां गॾु हुई जॾहिं असां फेशियल कराइण वियासीं। मां सोचियो कि मुंहिंजी मुंडी तुंहिंजे पर्स में कीअं हली वई। ॾिसो, असल में थियो इहो हुयो कि मां हुनखे पर्स ॾिनो हुयो। उहो मुंहिंजे पुराणनि पर्सनि मां हिकु हुयो, हिन करे मां सुञाणे वरितो कि उहो मुंहिंजो ई पर्स सम्झी करे मां हुन में पंहिंजी मुंडी विझी छॾी। जॾहिं घर पहुती त मुंहिंजी मुंडीअ खे छॾे करे बाक़ी सामान हुन कढियईं ऐं ॿियो पर्स इस्तेमालु करणु शुरू कई। मां तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहियां थी कि असां उदाहरण था ॾियूं कि असां कीअं वर्ताव कंदा आहियूं जॾहिं असांजी काई शइ गुम थी वेंदी आहे। तव्हां कीअं वर्ताव कंदा आहियो जॾहिं परमेश्वर तव्हांखे कुझु ॾियणु चाहींदा आहिनि। मां मञींदी आहियां, ध्यान सां ॿुधो, परमेश्वर असांजी परीक्षा वठंदा आहिनि। असांजे जीवन में केरु ज़रूरी आहे, परमेश्वर या शयूं, माण्हू या हैसियत, या सभु असां लाइ महत्वपूर्ण थी सघंदा आहिनि। तव्हां न करे सघंदा आहियो। परमेश्वर ऐं मनुष्य जी सेवा, मुंहिंजो मतिलबु आहे कि परमेश्वर ऐं धन जी सेवा तव्हां वटि पैसा, शयूं, संपत्ति थी सघंदियूं आहिनि ऐं जाम थी सघंदियूं आहिनि। परमेश्वर पंहिंजे माण्हुनि खे आशीष ॾियणु चाहींदा आहिनि, पर तव्हांखे हमेशह तय करणो हूंदो आहे कि तव्हां सम्झो था कि तव्हां लाइ हिकु नहर आयो, हौज न। असां शयूं जमा करण जो गोडाउन कान आहियूं। असां खां उमेद हूंदी आहे कि असांखे जेको हुजे हुन सां परमेश्वर जी सेवा कयूं ऐं ॿियनि लाइ आशीष कयूं। असांखे मिलण वारी जाम शयूं असां लाइ कान हूंदियूं आहिनि। जॾहिं उहे असांखे मिलंदियूं आहिनि, असल में परमेश्वर उहे ॿियनि खे पहुचाइणु चाहींदा आहिनि। असांखे हमेशह ॿियनि खे भेट ॾियण में तकलीफ़ थींदी आहे। असां चढ़ावे जे पैसनि मां ॾियण में माहिर हूंदा आहियूं, पर जॾहिं असांजे जेब मां पैसा वेंदा आहिनि त असांखे तकलीफ़ थींदी आहे। मां ॾिसंदी आहियां कि तव्हांखे डपु थींदो आहे। मां ॻाल्हाईंदी रहंदी आहियां, ॿुधायो केतिरनि खे इहा ख़बर आहे ऐं इहो सभु सम्झ में ईंदो आहे। केरु ॿुधाए सघंदो आहे कि असांजी संपत्तीअ खां वधीक असांजा मायने रखंदा आहिनि, ऐं इहो थियण बि खपे। ध्यानु ॾियो, असां मां अहिड़ा कोई माण्हू न हुजे जेको आख़िरी टाइम में पंहिंजे पैसनि लाइ पुछे। तव्हां मूंखे ॿुधो था? मां चयो त कोई मरण वारो माण्हू इहो न पुछंदो कि मुंहिंजे अकाउंट में केतिरा पैसा पिया आहिनि। उहे केवल पंहिंजे परिवार ऐं दोस्तनि खे पुछंदा आहिनि। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे, जीवन जे आख़िरी टाइम में ज़्यादातर माण्हू पैसा कमाइण में एतिरो व्यस्त थी वेंदा आहिनि कि हुननि खे लॻंदो आहे कि हुननि जे कोई परिवार या दोस्त ई कान आहिनि जेके सच में उहे परवाह कंदा आहिनि कि तव्हांजे जीवन में छा थी रहियो आहे, छा गुज़री सघंदो आहे। इहो तय करे वियो कि तव्हां सच में महत्वपूर्ण शयूं ठाहियो। यादि रखो, मूंखे पसंदि आहे इन तरह जो संदेश ॾियणु ऐं सेखारणु, छाकाणि त असां सभिनीनि खे रुख जी ज़रूरत आहे। पंहिंजे व्यस्त व्यग्र जीवन शैली में कॾहिं कॾहिं ऐं असांखे बंदि करणो पवंदो। रेस लॻाइणी आहे असांखे शयूं, ताक़त, तरक़ी ऐं उपलब्धियूं में, ऐं सोचणो आहे कि मां छा थो कयां ऐं छो थो कयां। मुंहिंजे लाइ छा ऐं छो ज़रूरी आहे। छा मां अचणु ॾिनो आहे महत्वपूर्ण पंहिंजे जीवन में? अहिड़ी कहिड़ी शयूं आहिनि जंहिंजे लाइ त्याग करणु सच में नामुमकिन आहे। सच में नामुमकिन आहे इहो करणु। मूंखे अगरि करणो पए त मां इहो कंदसि। मूंखे त्याग करणो पए जेके परमेश्वर मूंखे चयो आहे। हाणे तव्हां लाइ ठीकु आहे ऐं उहे तव्हांजे जीवन में ज़हर था ॻोल्हनि। छा तव्हां हुननि खे छॾण लाइ तयारु आहियो? ऐं यदि ज़रूरत आहे तव्हांखे अकेले रहण जी, जॾहिं तव्हां सां गॾु कोई न हुजे, बजाए हुन जे चवणु ग़लति आहे संगत में हुजणु। हलो, हाणे हिन हफ़्ते में इहो चौथो दफ़ो मां कयां थी जेको मां कयो आहे। तव्हांखे मुंहिंजी मदद करणु खपे। प्रायश्चित वचन 3:15-17 में, मूंखे तुंहिंजो कम जो हिसाबु ख़बर आहे
कि तूं न थधो आहीं न गरम आहीं। तूं गरम या थधो हुजे हा त इन करे तूं गुनगुनो आहीं, न थधो न गरम। मां तोखे पंहिंजे मुंहं मां उगलींदमि। ऐं पोइ वो गुनगुनी मसीहत जी ख़बर अथव? जॾहिं असां आर्तवार जो आत्मिक हूंदा आहियूं पर सूमर जो बाक़ी दुनिया वांगुरु थी वेंदा आहियूं। छा तव्हां पंहिंजे दोस्तनि सां गॾु ईअं ई हलंदा आहियो ऐं ॿियनि सां ॿिए तरह हलंदा आहियो ऐं पोइ परमेश्वर जो पक्ष वठंदा आहियो? तव्हां जिते बि आहियो, जे बि हालत में आहियो, तव्हां हुन माण्हुनि सां ओड़ो मसीह नथा थी सघो जेको तव्हां आहियो। तव्हां तयारु आहियो? छा तव्हां समझौतो कंदा आहियो? उहा दोस्ती बरक़रार रखंदा आहियो या परमेश्वर खे चाहींदा आहियो ऐं चवंदा आहियो कि मां ग़लति माण्हू सां दोस्ती रखण वारो न आहियां? मां सालनि ताईं गुनगुनी मसीह हुयमि, पर अफ़सोस मूंखे कोई ॿुधाए न सघियो कि मां केरु आहियां। अॼु कोई बि अहिड़ो कान आहे जेको इहो ॿुधाए सघे। सुठो लॻंदो आहे मां सामनो कयां थी तव्हांजो ऐं चवां थी तव्हां गुनगुना आहियो। छा तव्हां परमेश्वर लाइ जोश आहे? छा तव्हां परमेश्वर खे गहराई सां सुञाणींदा आहियो? छा तव्हां परमेश्वर खे गहराई सां प्यार कंदा आहियो? छा तव्हां कोई बि शारीरिक शइ छॾण लाइ तयारु आहियो जेको उहे तव्हांखे चवनि? तव्हां हुन सां गॾु गहरा संबंध ठाहे छॾियो। तव्हां वधीक गहराई ताईं वञण वारा माण्हू कान आहियो। जॾहिं तव्हांखे सभु कुझु मिली वेंदो आहे जेको तव्हां चाहींदो आहियो, सुठो महसूसु थींदो आहे, हुन में वधीक ख़र्च कान थींदो आहे ऐं सभु बढ़िया थींदो आहे ऐं सभु ठीकु हूंदो आहे। पर जॾहिं तव्हां उहो महांगो थियणु लॻंदो आहे ऐं तव्हांजे जीवन में अहिड़ो कुझु थींदो आहे जेको तव्हांखे सम्झ में कान ईंदो आहे ऐं उहो महसूसु थींदो आहे कि तव्हां दान ॾींदा आहियो, तशमतश दान ॾींदा आहियो, गिरजे में वञी करे दान ॾींदा आहियो। हाणे ईअं लॻंदो आहे कि सम्झो तव्हांजे जीवन में कहर बरसे थो। छा तव्हां तॾहिं बि परमेश्वर जे पक्ष में रहंदव? तूं चवंदो आहीं कि मां पैसे वारो आहियां, धनवान थियो आहियां ऐं मूंखे ख़बर आहे कि इहा शइ मुंहिंजे कम जी न आहे, पर हुते ई तोखे कान ख़बर आहे तूं अभागो आहीं। मां ॿीहर वञां थी, इहा आयत वरी मथे खणी हुयसि ऐं हिन खे पढ़ूं था हिकु अलॻि तरीक़े सां। इहो हुनजो बरखान जो करण जो अलॻि तरीक़ो आहे। 35 साल खां पहिरीं जॾहिं मां ॿियनि मसीह जी तरह गिरजे वेंदी हुयसि तॾहिं देव मुंहिंजे हिकु वॾो पोस्टर ॾिठो हुअईं चर्च में। मां गिरजे जे वॾे बोध में शामिलु थियण वारी पहिरीं माई हुयसि। असां गिरजे जे सही माण्हुनि खे सेखारींदा आहियूं ऐं उहे असां सां ॾकंदा हुया ऐं हर शइ में शामिलु हूंदा हुया। ऐं हिकु दफ़ो त अहिड़ी कान हुई कि जिते मायस खे सॾु न कंदा हुया ऐं घुराईंदा हुया। ऐं अगरि तूं हीअं थो चए कि तूं सुठो हाल में आहीं, तोखे पैसनि जी परवाह कान आहे। असांजे घर में 2 गाॾियूं आहिनि, असांखे प्यार करण वारो केरु न आहे, हिकु प्यारो घरु आहे, सुठा कपिड़ा पाईंदा आहियूं, ॿार सुठा स्कूल में वेंदा आहिनि, ॿार सुठी पढ़ाई बि कंदा आहिनि। पोइ परमेश्वर मूंखे चयो कि तोखे ख़बर कान आहे कि तूं अभागी आहीं, तूं चाहीं कंगाल आहीं। मसीह गिरजे में हफ़्ते में हिकु दफ़ो वञण खां कुझु वधीक आहे। उहा पंहिंजी गाॾीअ ते बम्पर स्टिकर ऐं मछली लॻाइण ताईं कान आहे। हिन बारे में आहे कि असां कीअं वर्ताव कंदा आहियूं, पंहिंजे जीवन में कीअं जींदा रहंदा आहियूं ऐं असां छा चुनाव कंदा आहियूं, छा तयारु थींदा आहियूं। ठीकु हिन वक़्तु उन जो पक्ष वठणु सही आहे ऐं विश्वास कयो। असां सभिनीनि खे रोज़ नियमित लालच जो सामनो करणु पवंदो आहे। इन करे मां हर प्रोग्राम जे अंत में टाइम वठी करे उन सवालनि जा जवाब ॾींदी आहियां जेके तव्हां पुछंदा आहियो ऐं जिंजर हिते मुंहिंजी मदद कंदी आहे। जिंजर माण्हू असांखां इहे सवाल पुछंदा आहिनि। हिननि मां ॾाढा माण्हू असांखे वेबसाइट जे द्वारा कॉन्टेक्ट कंदा आहिनि। असांखे ईमेल बि करे था सघनि askjoyce@joycemeyer.org ते। हुन मां जाम माण्हू असांखे फेसबुक द्वारा बि लिखी था सघनि। सवाल कई तरीक़े सां ईंदा आहिनि असां वटि। मुंहिंजे वीचार सां हे ॾाढो मदद वारी शइ आहे ऐं हर सवाल जंहिंजो असां जवाब ॾींदा आहियूं, 1000 ॿिया माण्हू हूंदा आहिनि जंहिंजा बिल्कुलु अहिड़ा ई सवाल हूंदा सही था आहिनि, चओ। पर शायदि उहे माण्हू इहे न कंदा आहिनि कि असांखे लिखी करे पुछनि। सो इहो करणु सुठी ॻाल्हि आहे। हे उहे सच में व्यावहारिक हूंदा आहिनि जेको मुंहिंजे वीचार सां सभई ॿुधनि त उन्हनि खे मदद मिलंदी आहे। इहो सवाल पोर्ट सिडनी खां क्रिस्टीन जो आहे। हुनजो चवणु आहे कि जॾहिं मां कुझु करण जी कोशिश कंदी आहियां त मां करे छो न सघंदी आहियां।
उनखे सिगरेट छॾिणो आहे, पर उहा जेतिरी बि कोशिश कंदी आहे उनखे ईअं छो लॻंदो आहे कि उहा नथी करे सघे, हुनजो काबू न आहे पाण ते। त ॿुधायो असांजी भावना ऐं लालच जो तालमेल कीअं थींदो? ॾिसो, सभिनीनि खां पहिरीं इहा आहे कि जॾहिं असां हिकु फ़ैसिलो कंदा आहियूं ऐं कुझु करण जी कोशिश कंदा आहियूं कि जेको असां भलो थींदो, अहिड़ो कुझु जंहिंसां असांजो कुझु स्वास्थ्य ठहंदो, अहिड़ो कुझु जेको असांजे परमेश्वर सां गॾु आहे, सभु सुठो हूंदो आहे। त शैतान हमेशह हूंदा आहिनि। असांखे यादि रखणी पवंदी आहे कि उहो असांजा दुश्मन आहिनि, उहो असां सां नफ़रत कंदा आहिनि, असांजी तरक़ी सां नफ़रत कंदा आहिनि। हिन करे जॾहिं बि कोई तरक़ी थींदी आहे, तव्हां तरक़ी था कयो त तव्हांजा दुश्मन अचण वारा आहिनि ऐं हुनजो विरोध कयो। ऐं बेशक तव्हांखे ख़बर हूंदी आहे कि सिगरेट पीअण ऐं हुनजे भावना में वञणु गहरो संबंध हूंदो आहे। तव्हां जाम साल पहिरीं मूंखे इहो चवण में ख़ुशी थींदी हुई, जाम साल पहिरीं इहो चयो हुयो कि जॾहिं मां सिगरेट पीअंदी हुयसि, मूंखे जॾहिं बि छॾणी हूंदी हुई, मां ॿीहर वरी पीअणु शुरू करे छॾींदी हुयसि। मुंहिंजे वीचार में इहो हर तरह जे नशे में हूंदो आहे, चाहे उहो मिठाई हुजे, चाहे ॿी कंहिं शइ हुजे, या कोई अहिड़ो माण्हू जेके शराब छॾणी आहे या मादक शइ छॾणी आहे या काबू करणी आहे। जॾहिं बि कंहिं माण्हूअ खे दबाव हूंदो आहे, उहो वरी वापसि उहो ई कंदो आहे जेको हुनखे न करणु खपे। हुनखे ईअं लॻंदो आहे कि उहो शांति कंदी, पर वरी इहो ई थींदो आहे कि उहो दबाव मुक्ति न करे सघंदी आहे। लालच तव्हांजी सिगरेट छॾण जी कोशिश खां पहिरीं, पर तव्हांखे हिन जो अहसासु न थींदो आहे, छोकी तव्हां हमेशह हुन जे अॻियां गोॾा टेकींदा रहंदा आहियो, तव्हां हुननि जे अॻियां भुगतान कंदा आहियो। ॿिए दफ़े खां तव्हां लाइ अञा आसान हूंदो, थोरो अञा आसान हूंदो, ऐं असां तव्हांजे लाइ इहे शयूं थोरी अञा आसान कंदा आहियूं। असांखे उम्मीद मिली आहे इहो जाने करे कि इहो कठिन महसूस थींदो आहे ऐं इहो असल में केवल हिन तरीक़े सां ई कमु कंदो आहे, पर असां तरक़ी ज़रूर कंदा आहियूं। हिन जे अलावा जॾहिं बि तव्हां कंहिंखां बि जीतणु चाहियो था ऐं तव्हांखे लालच थी थिए, जे टाइम ते तव्हांखे लालच थिए, तव्हांखे प्रार्थना करणु खपे। हे परमेश्वर, तव्हांजी मदद खपे। पंहिंजी इच्छा शक्ति जी ताक़त ते हुन जो विरोध करणु खपे ऐं हुन जे अलावा तव्हांखे इहो हासिल थींदो, तव्हांखे सुठो मिलंदो। मां हमेशह चवंदी आहियां, मां जेको मुंहिंजे वीचार सां मां हिन हफ़्ते प्रोग्राम में चयो हुयो कि असांखे पहिरीं सभिनीनि खां पक्ष में ऐं जंहिंजे बारे में प्रार्थना करणु खपे। जिते तॾहिं जी ॻाल्हि आहे जॾहिं मां सिगरेट फिटी करण जो फ़ैसिलो कयो हुयो। ऐं मूंखे यादि आहे कि जॾहिं मां पंहिंजी कार में घुमंदी हुयसि, तॾहिं मां हमेशह सिगरेट पीअण जी कोशिश कंदी हुयसि ऐं पोइ मां सोचींदी हुयसि कि सिगरेट पीअणु खपे या पीअणु न खपे। ऐं पोइ हिकु ॾींहुं अहिड़ो आयो कि जेको मुंहिंजे लाइ जाम मुश्किल हुयो, मूंखे गाॾीअ में वेठे वेठे सभु यादि अची वियो ऐं पोइ मूंखे यादि आयो कि मां उहो छॾे ॾिनी हुई। मुंहिंजे लाइ इहो जाम मुश्किल हुयो, इहो सभु छॾणु। हिन करे असांखे बसि परमेश्वर खे दुआई ॾियणी आहे ऐं सम्झणो आहे कि ॿिए दफ़े तव्हांखे उहो करण लाइ जाम आसान थींदो आहे। इहो सच में असांजी पूरी मदद कंदो आहे। असां पंहिंजे भावनाउनि ते काबू करणु सिखंदा आहियूं, बजाए हारण जे हिकु अहिड़ी लालच खां जंहिंजो हुन सां ॾाढो घटि संबंध हूंदो आहे। ऐं हिकु ॻाल्हि जेका सच में ज़रूरी आहे, उहा इहा आहे कि असांखे विश्वास करणो पवंदो कि असांखे लालच खां खटणो आहे। असल में असांखे इहो खटणो आहे। असांखे कुझु न मिलंदो अगरि असां हुन ते विश्वास न कंदासीं। हिन करे अगरि तव्हां विश्वास कंदव कि तव्हां हिन लालच जो सामनो न करे सघंदव या तव्हां हुन जो कंहिं बि तरह जो विरोध न करे सघंदव, पोइ इहो तव्हांजे लाइ मुश्किल आहे। पर यदि तव्हां हुनखे इहो चवंदव कि कोई लालच मूं में रहण वारे मसीह खां वॾो कान आहे, मां जेको बि कंदसि उहो ज़रूरी आहे ऐं मां करे सघंदो आहियां, इहे चवणु शुरू कंदव 10, 15, 20 दफ़ा हिकु ॾींहं में। हे मुंहिंजे ख़्याल सां अॻिले सवाल जो जवाबु आहे। छो करे पुछियो आहे, बाइबल जे अनुसार असां अहिड़ी कोई लालच सहन न कंदा आहियूं जेके माण्हू लाइ बर्दाश्त जे ॿाहिरि हुजे। असां मसीह जे द्वारा सभु करे सघंदा आहियूं, पर कई दफ़ा इहो महसूस थींदो आहे जीअं हे सभु बर्दाश्त जे ॿाहिरि आहे। हेड़ी महिल असां असफल महसूस करूं त छा करूं? ॾिसो, पहिरीं असांखे पंहिंजी भावनाउनि खे अलॻि करणु सिखणो आहे हुन सां जेके असां आहियूं। ऐं मां भावनाउनि जे बारे में जाम कुझु सेखारियो आहे, छाकाणि त कंहिं टाइम ते मां भावनाउनि सां न खटे सघंदी हुयसि। तॾहिं बि तव्हां भावनाउनि जा ग़ुलाम थी वेंदा आहियो। तव्हांखे उहो न करणु खपे जेको तव्हांखे करण जी इच्छा आहे। तव्हां न चई सघंदा आहियो हुनखे ऐं चओ तव्हां न। जॾहिं तव्हां हा चवणु चाहियो था त चओ हा। जॾहिं तव्हांखे महसूसु थिए कि न चवणो आहे त न चओ, न पसंदि कयो हुनखे। हुननि कम में जेको हिकु माण्हूअ खे करण लाइ उत्साहित कंदी आहियां ऐं पोइ तव्हां चवंदा बर्दाश्त नथो थिए, ऐं उहो ई टाइम आहे तव्हांखे पंहिंजो मुंहुं खोले करे चवणु खपे कि मूंखे इहो ज़रूरी न लॻंदो आहे, मां नथो करे सघां। लालच जो विरोध हिकु योना 4:4 जे अनुसार तव्हां उन ते विझे पाती आहे छोकी तव्हांजे अंदरि आहे। हिन करे तव्हांखे चवणो आहे
उहो संसार में आहे, अंदरि आहे। हिन करे मां तव्हांखे चवणु खपे कि शैतान मां तव्हांखे पहिरें ई हराए चुकी आहियां। तोखे जेको चाहे करणो अथई तूं करे छॾ, उहो वॾो आहे। मुंहिंजे वीचार में जॾहिं लालच ताक़तवर थी वेंदो आहे, असां सोचणु लॻंदा आहियूं कि मां इहो न करे सघंदो आहियां। ऐं जॾहिं असांजी सोच ग़लति थी वेंदी आहे त इहो सभु थी वेंदो आहे ऐं असांजी सोच ग़लति थी वेंदी आहे। हिन करे अॼु असां तव्हांजी मदद कंदासीं जेतिरी असां करे सघंदा आहियूं हिन प्रोग्राम सां गॾु, जेको मूंखे विश्वास आहे कि तव्हां लाइ इहा सुठी ॻाल्हि आहे। पर जेकॾहिं अगरि तव्हां अहिड़ा माण्हू आहियो जेके तव्हांखे सिखणो आहे ऐं लालच खां निपटण जी ज़रूरत, तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीह जो प्रेम विरायूं।